नासिन कराची में ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कंदासीं। कराची कोरंगी वारे इलाइक़े में अज्ञातल हथियारबंदनि कार ते फायरिंग कई आहे, जंहिंजे नतीजे में हिकु ॼणो क़तल थी वियो आहे। लेबर स्क्वायर वारे इलाइक़े में पेश आयल फायरिंग जे वाक़े में बाची वियल शख़्स जी सुञाणप 45 वरहनि जे मसूद अहमद तौर थी, जंहिंजो लाश अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जो कारण मालूम नाहे थी सघियो, वधीक जांच कई पई वञे। कराची में वाक़िया आगाह कयूं पिया। कराची कोरंगी वारे इलाइक़े में अज्ञातल हथियारबंदनि कार ते फायरिंग कई आहे, जंहिंजे नतीजे में हिकु ॼणो क़तल थी वियो आहे। लेबर स्क्वायर वारे इलाइक़े में पेश आयल फायरिंग जे वाक़े में माची वियल शख़्स जी सुञाणप 45 वरहनि जे मसूद अहमद तौर थी, जंहिंजो लाश अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जो कारण मालूम नाहे थी सघियो, वधीक जांच कई पई वञे। कराची कोरंगी वाले इलाइक़े में अज्ञातल हथियारबंदनि कार ते फायरिंग कई आहे, जंहिंजे नतीजे में हिकु ॼणो क़तल थी वियो। लेबर स्क्वायर वारे इलाइक़े में पेश आयल फायरिंग जे वाक़े में माची वियल शख़्स जी सुञाणप 45 वरहनि जे मसूद अहमद तौर थी, जंहिंजो लाश अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जो कारण मालूम नाहे थी सघियो, वधीक जांच कई पई वञे। एक भेरो ॿीहर वाक़िया आगाह कंदासीं। कराची कोरंगी वारे इलाइक़े में अज्ञातल हथियारबंदनि कार ते फायरिंग कई आहे, जंहिंजे नतीजे में हिकु ॼणो क़तल थी वियो आहे। लेबर स्क्वायर वारे इलाइक़े में पेश आयल फायरिंग जे वाक़े में माची वियल शख़्स जी सुञाणप 45 वरहनि जे मसूद अहमद तौर थी, जंहिंजो लाश अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। तफ़सीलात कंदासीं कोरंगी मां धरती टीवी जे रिपोर्टर नूर हसन सबसोई खां। जी नूर हसन, आगाह कजो। जी बिल्कुल, कराची के कोरंगी वाले इलाइक़े लेबर स्क्वायर में जो पासो अज्ञातल हथियारबंदनि कार मथां अंधाधुंध फायरिंग कई आहे। गोलियूं लॻण सबबि हिकु ॼणो जो पासो मौके ते मारिजी वियो आहे। शहरनि ऐं रेस्क्यू टीम लाश छिपा एम्बुलेंस ज़रिए जो खणाए जना अस्पताल मुंतक़िल कराए छॾियो आहे। मक़तूल जी सुञाणप 45 वरहनि जे मसूद अहमद वलद चौधरी सरदार तौर थी आहे। पुलिस जो चवणु आहे त अज्ञातल हथियारबंदनि कार मथां जो फायरिंग कई आहे। वाक़े जो कारण मालूम न थी सघियो आहे। वाक़े बाबति वधीक जांच करे रहिया आहियूं। ॿिए तरफ़ जवाबदार हिकु ॼणे खे क़तल करण बाद आसानी सां फरार थी विया आहिनि। मक़तूल जो लाश जना अस्पताल में मुंतक़िल कयो वियो आहे, जिते लाश पोस्टमार्टम जो पासो कयो पियो वञे। जी महिरबानी नूर हसन सबसोई तफ़सील ॾियण जे लाइ।